अदा न वो शादी कराए तो न तू शादी कराए तो। अदा हिकिड़ी छोकिरी मां कराची में पसंद कई आहे, बसि मां उन खणी करे कोर्ट ते शादी कंदुमि। अदा अरे ईअं न कर, शर्म कर भेण। अॼुकल्ह जेको न तव्हां नौजवान खे इहो मथे में भूत आहे, बसि छोकिरी खे मोहबत में फासायो था या छोकिरी तव्हां सां प्यारु करे थी, खणी करे उनखे कोर्ट ते भॼो था वञी निकाह था कयो, पोइ असांजी इज़त न आहे। अॼु जेकॾहिं तूं उहा पराई छोकिरी खणी हलियो वञे, पोइ पुलिस अचे, उन्हनि जे ॻोठ जा राज भाग जा माण्हू अचनि, असांजे घरनि में घिरनि, असांजे नंगनि में घिरनि, असांजा नंग थाणनि ते खॼी वञनि, मींहूं मारजनि, घरनि खे ड्राहिनि, ज़मीननि खे बाहियूं ॾियनि। छा इहो तूं सभु मंज़ूरु करे थो? न कयो पुट, मां तव्हांखे हथ ॿधी तोखे बि चवां थो, हिन नौजवाननि खे बि चवां थो, जेकॾहिं तोखे उन सां मोहबत आहे न, उनजे पीउ माउ सां मिल, निकाह कर, जेको तुंहिंजी शादी में ख़र्चु ईंदो मां कंदुमि, इहो तोसां वाइदो आहे। हा दा हुन खां राज़ी करिणो पवंदो, मुंहिंजे पीउ माउ खे। हा ॾिस, उनजी बि त इज़त आहे न, जेकॾहिं उहा तोसां भॼी वञे, जी जी, सुभाणे उनजो पीउ या भाउ होटल ते कहिड़े नक सां वेहंदा, राज भाग जे अंदरि कीअं घुमंदा। अदा तूं दिमाग़ खोले छॾियो, बसि मां अॼु खां पोइ सम्झी वियुमि, अॼु खां पोइ थींदो आहे। मोला ख़ुशि कंदुई, उनखे तूं राज़ी कर, उनजे पीउ माउ खे राज़ी कर, 50 लख ख़र्च अचे बि मां कंदुमि। शादी कराईंदे पोइ राज़ी थिए कराईंदे, वाइदो आहे तोसां, बसि ठीकु आहे, मां राज़ी कंदुमि। हा, तुंहिंजे पीउ खे, तुंहिंजी माउ खे, भाइरनि खे, त पोइ शादी कराईंदे। मुंहिंजो ज़िमो आहे। ठीकु आहे भाउ, तूं वञ सुम्ही पओ, इहो ज़हन मां भूत कढ, उनखे फ़ोन करे सम्झाए त कोर्ट हलण वारो प्रोग्राम कैंसल आहे, कैसल आहे, प्यार सां उनखे शादी करे निकाह करे तोॾे वठी ईंदा। प्यार वारी? हा, पोइ त अञा भली। तूं दिलि जाए कर। ठीकु आहे, अदा मां सुम्हां तुंहिंजे रजे ते। अदा मां हथ ॿधी तव्हां नौजवाननि खे अर्ज़ु थो कयां, ख़ुदा रा अहिड़ो को ग़लति कमु न कयो जंहिंजे करे तव्हांजी इज़त हली वञे। जेकॾहिं कंहिं प्रेम छोकिरी खे प्रेम में फासाए उनखे खणी था वञूं, छा उनजा पीउ माउ न आहिनि, छा उनजा भाइर न आहिनि, छा उनजो राज न आहे, छा उनजी इज़त न आहे, या के ॿकरी सम्झी था उनखे निकाह ते खणी वञी कोर्ट विझो था। ख़ुदा रा इंसान आहे, कंहिंजी धीउ आहे, कंहिंजी भेण आहे, ईअं न कयो। तव्हां पंहिंजी दिलि ते हथ रखी ॾिसो, छा असां सां इहो वाक़ियो थिए असां नक खणी शहर में घुमंदासीं? ख़ुदा रा मां हथ थो ॿधां त इहो कोर्ट वारो प्यार वारो परणो मोहबत सां हल कयो, उनजे पीउ माउ सां मिलो, कंहिंजी इज़त खे खणी न भॼो। मां तव्हांखे ॿांह थो ॿधां।